ब्रेकिंग न्यूज़ कंदासीं। पीपल्स पार्टी चेयरमैन बिलावल भुट्टो ज़रदारी जो संजोरे में बेवा दिया भील जी बेदर्दी सां क़त्ल वारे वाक़े जो नोटिस वरितो वियो आहे। परॾेही वज़ीर तरफ़ां वाक़े में मुलविस जवाबदारनि खे कानून जे कटहरे में आणण जी हिदायत कई वई आहे। बिलावल भुट्टो ज़रदारी जे नोटिस खां पोइ दिया भील जे पुट सूमर भील जी फ़रियाद ते केस दाख़िल कयो वियो आहे। शक जी बुनियाद ते गिरफ़्तारियूं कयूं वयूं आहिनि। डीआईजी शहीद बेनज़ीराबाद यूनुस चांडियो ऐं एसएसपी सांगड़ बशीर अहमद बिरोही मक़तूला जे तॾे ते पहुची करे उज़र ख़्वाही कई आहे। वाक़े जी जांच लाइ डीएसपी जी अॻुवाणीअ में 4 रुकनी कमेटी क़ाइमु कई वई आहे। कमेटी 7 ॾींहनि अंदरि रिपोर्ट पेश कंदी। ब्रेकिंग न्यूज़ आहे नाज़रीन, अवां खे अपडेट कंदासीं। पीपल्स पार्टी चेयरमैन बिलावल भुट्टो ज़रदारी जो संजोरे में बेवा दिया भील जी बेदर्दीअ सां क़त्ल वारे वाक़े जो नोटिस वरितो वियो आहे। अहम ख़बर आहे नाज़रीन, परॾेही वज़ीर तरफ़ां वाक़े में मुलविस जवाबदारनि खे कानून जे कटहरे में आणण जी हिदायत कई वई आहे। बिलावल भुट्टो ज़रदारी जी नोटिस खां पोइ दिया भील जे पुट सूमर भील जी फ़रियाद ते केस दाख़िल कयो वियो आहे। शक जी बुनियाद ते गिरफ़्तारियूं कयूं वयूं आहिनि। डीआईजी शहीद बेनज़ीराबाद यूनुस चांडियो ऐं एसएसपी सांगड़ बशीर अहमद बिरोही मक़तूला जे तॾे ते पहुची उज़र ख़्वाही कई आहे। वाक़े जी जांच लाइ डीएसपी जी अॻुवाणीअ में 4 रुकनी कमेटी क़ाइमु कई वई आहे। कमेटी 7 ॾींहनि अंदरि रिपोर्ट पेश कंदी। ब्रेकिंग न्यूज़ आहे नाज़रीन, अवां खे अपडेट कंदासीं। पीपल्स पार्टी चेयरमैन बिलावल भुट्टो ज़रदारी जो संजोरे में बेवा दिया भील जी बेदर्दी सां क़त्ल वारे वाक़े जो नोटिस वरितो वियो आहे। परॾेही वज़ीर तरफ़ां वाक़े में मुलविस जवाबदारनि खे कानून जे कटहरे में आणण जी हिदायत कई वई आहे। बिलावल भुट्टो ज़रदारी जे नोटिस खां पोइ दिया भील जे पुट सूमर भील जी फ़रियाद ते केस दाख़िल कयो वियो आहे। शक जी बुनियाद ते गिरफ़्तारियूं कयूं वयूं आहिनि। डीआईजी शहीद बेनज़ीराबाद यूनुस चांडियो ऐं एसएसपी सांगड़ बशीर अहमद बिरोही मक़तूला जे तॾे ते पहुची उज़र ख़्वाही कई आहे। वाक़े जी जांच लाइ डीएसपी जी अॻुवाणीअ में 4 रुकनी कमेटी क़ाइमु कई वई आहे। कमेटी 7 ॾींहनि अंदरि रिपोर्ट पेश कंदी। ब्रेकिंग न्यूज़ आहे नाज़रीन, अवां खे अपडेट कंदासीं। पीपल्स पार्टी चेयरमैन बिलावल भुट्टो ज़रदारी जो संजोरे में बेवा दिया भील जी बेदर्दीअ सां क़त्ल वारे वाक़े जो नोटिस वरितो वियो आहे। परॾेही वज़ीर तरफ़ां वाक़े में मुलविस जवाबदारनि खे कानून जे कटहरे में आणण जी हिदायत कई वई आहे। इन जा वधीक तफ़सील वठंदासीं। टेलीफोन लाइन ते मौजूद आहे धरती न्यूज़ रिपोर्टर रशीद मगज़ी जी। रशीद, छा अपडेट्स आहिनि अवां वटि? जी, जीअं पाकिस्तान पीपल्स पार्टी के चेयरमैन मोहतरम बिलावल भुट्टो ज़रदारी संजोरे में दिया भील जे बेदर्दी सां क़त्ल थियण ऐं जवाबदारनि खे कानून जे कटहरे में आणण जी सख़्ती सां हिदायत कई आहे। ऐं डीआईजी शहीद बेनज़ीराबाद यूनुस चांडियो ऐं एसएसपी सांगड़ खे हुकुम ॾिनो आहे त उहे मक़तूला जे तॾे ते उन हुकुम खां पोइ पहुता आहिनि, जिते हुननि दिया भील जे वारसनि खे इहो यकीन ॾियारियो आहे त कंहिं बि सूरत में कातलनि खे गिरफ़्तार कयो वेंदो त कातल छो न हुजनि, कानून जी गिरफ़्त खां न बचंदा। ऐं उन खां अलावा वज़ीर आला सिंध बि इन वाक़े जो नोटिस वरितो आहे। बिलावल भुट्टो साहिब जी हिदायतुनि खां पोइ जेको आहे सो इंसानी हक़नि जी कमेटी जा जेके उहे बि अॻुवान पहुता आहिनि ऐं जंहिंजे करे जेको आहे सो तमामु घणो एक्शन थियो आहे। ऐं हींअर बि जेको आहे सो डिप्टी कोर्ट में ख़ौफ़ ऐं ग़म जी सूरताल आहे। ऐं बिलावल भुट्टे साहिब जे हुकुम मिलण खां पोइ वारसनि में हिकु उमेद जी किरण पैदा थी आहे। हुननि जो चवणु आहे त बिलावल साहिब जा असीं तमामु घणा शुक्रगुज़ार आहियूं, जंहिं असांजी हिन मज़लूम नियाणी जे क़त्ल ते हुकुम इंतिज़ामिया खे हुकुम ॾेई असांखे हिकिड़ी सहारे जी उमेद पैदा थी आहे त ज़रूरु हिन जा कातिल गिरफ़्तार थींदा। ऐं उन खां अलावा आउं तव्हांखे इहो बि ॿुधाईंदो हलां त हिन वाक़े खां पोइ तालुके सिंजोरे अंदरि जेके बि पूरे तौर ते आहिनि परेशान आहिनि ऐं इंतिज़ामिया बि मुकमल कोशिशि करे रही आहे त जीअं कातिलनि ताईं जल्दी पहुची इन ख़ौफ़ हिरास जो माहौल ख़तमु कजे ऐं उन मज़लूम जेका औरत आहे दिया जेका नियाणी न हिकिड़े पुट जी माउ आहे त जीअं हुनजे कातिलनि खे गिरफ़्तार करे इंसाफ़ ॾिनो वञे। जी ठीकु आहे रशीद, वॾी महिरबानी अपडेट करण लाइ। नाज़रीन, ब्रेकिंग न्यूज़ खां अवां खे आगाह करे रहिया हुआसीं। कराची मां